नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ते से तव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान रेलवे ईद الفطر जे परुमसरत मौक़े ते इज़ाफ़ी रश खे नज़र में रखंदे 5 स्पेशल ट्रेन हलाइण जो ऐलान करे छॾियो। ईद ट्रेन जी बुकिंग सुभाणे 29 मई खां शुरू थी वेंदी। पाकिस्तान रेलवे ईद ते इज़ाफ़ो ॾे खे नज़र रखंदे 5 ख़ासि ट्रेनूं हलाइण जो ऐलान कयो वियो। रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद अहमद जी ख़ासि हिदायतनि ते चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर पाकिस्तान रेलवे मोहम्मद आफ्ताब अकबर जी मंज़ूरी खां पोइ बाक़ायदा शेड्यूल जी जारी कयो वियो आहे। शेड्यूल तहत पहिरीं स्पेशल ट्रेन कराची सिटी खां 2 जून ते सुबुह जो 10 वॻे पेशावर लाइ रवानी थींदी, जॾहिं त ॿी ईद स्पेशल ट्रेन 2 जून ते कोयटा खां सुबुह 11:30 वॻे रवानी लाइ थींदी। रेलवे तर्जुमान मूजिबि स्पेशल ट्रेन जून 11 वॻे कराची कैंट खां लाहौर ऐं चौथी स्पेशल ट्रेन 8 जून ते रावलपिंडी खां सुबुह जो 8 वॻे कोयटा लाइ, जॾहिं त 5 स्पेशल ट्रेन 8 जून ते लाहौर खां शाम जो 6 बजे कराची कैंट लाइ रवानी थींदी। तर्जुमान मूजिबि ईद स्पेशल ट्रेन जी बुकिंग सुभाणे 29 मई खां शुरू थी वेंदी ऐं टिकट ऑनलाइन ऐं रिजर्वेशन ऑफिस मां हासिल करे सघजनि था। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेब।